या अल्लाह या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लब्बैक 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 या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। घुमी हिंद सजी सिंध घुमी हिंद सजी सिंध अहिड़ो चैन किथे आ दर खोड़ हिन किरोड़ पर हुसैन किथे आ दर खोड़ हिन किरोड़ पर मुर्शिद हुसैन किथे आ। अल हुसैनी स्काउट कोटड़ी जाम शोरो पार कोटड़ी जाम शोरो अल हुसैनी स्काउट कोटड़ी अल्हम्दुलिल्लाह नौजवाननि तालिबनि जी तंदीम जेका अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह जल्दी अचण वारी आहे जेका तमामु दीनी जलसनि ऐं अल्हम्दुलिल्लाह दीनी मदरसनि ऐं अल्हम्दुलिल्लाह तमामु हुसैनी तालिबनि हुसैनी फ़ुक़रा जेके तंदीम इस्लाहुल फ़ुक़रा हुसैनिया कोटड़ी ज़िले जामशोरे सां तालुकात रखनि था। इंशा अल्लाह ताला उन्हनि खे महफ़िलुनि जूं दावतूं ऐं तालिबनि खे दीनी इदारनि जूं दावतूं अल्हम्दुलिल्लाह महबूब मुर्शिद जो पैगाम जल्दी इंशा अल्लाह ताला अल हुसैनी स्काउट नौजवाननि तालिबनि जी दीन टीम तव्हां ताईं पहुचाईंदी। इन्हनि सां तव्हां मोहब्बत सां पेश अचो। महबूब मुर्शिद करीम जो पैगाम गली गली ते पहुचायो। हसद कावड़ बुग़्ज़ कीनो ख़त्म करे हमेशह प्यार ॾियो प्यार वठो प्यार जी पोख पोखियो मोहब्बत जो बूटो जीअं महबूब मुर्शिद करीम लॻायो आहे। इंशा अल्लाह ताला उन जे दुआउनि जे सदके इन कोटड़ी ज़िले जामशोरे जो कंहिं न कंहिं ॾींहुं ज़रूरु इहो वधी बण थींदो ऐं गली गलीअ में तालिबनि जा नारा लॻंदा। गली गलीअ में आशिकाने मुस्तफ़ा पंहिंजे बचड़नि खे दीनी तालीम सेखारींदा। इहो तव्हांखे जल्दी अल हुसैनी स्काउट टीम जेका कोटड़ी सिटी रेलवे कॉलोनी जामशोरो जानूपाड़े जी तरफ़ खां ठाही वई आहे जल्दी तव्हांखे गली गली पैगाम ॾींदी। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हिन पोस्ट खे वधि खां वधि शेयर करे ऐं महबूब मुर्शिद कंबर वारे लजपाल सां मोहब्बत जो सबूत ॾींदा। 12 तंजीम इस्लाहुल फ़ुक़रा हुसैनिया नक्शबंदिया कोटड़ी ज़िले जामशोरो तालिब दुआ फ़कीर तारिक हुसैन हुसैनी खादिमुल फ़ुक़रा।